रायपुर नाथन शाह में बोर जो पानी 15 फुटन ताईं पहुची वियो आहे। बेड़ियुनि जो किरायो न हुजण करे हज़ारे मुतासिर शहर अंदर फाथल आहिनि। केन शाह जी सूरतहाल जे हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद असलम शेख। जी तो नाज़रीन हिन वक्त मां मौजूद हाँ खैरपुर नाथन शाह के मशहूर चौक बहू शेख के होटल वट। खैरपुर नाथन शाह मुकम्मल तरह से बुढ़ी तबाह थी चुको है। इन रोड ते भी हिन वक्त पानी 4 खां 5 फुटन ते मुश्तमिल है। इन शहर में हज़ारे मानू इन प्राइवेट बेड़ियुनि जे गाटे तोड़ किराए हुजण जे करे भी इन शहर में फाथल आहिनि। चूंडियल नुमाइंदे तरफ़ा इंतजामिया तरफ़ा का भी रेस्क्यू अमल हिन महिल ताईं जारी न थी सघियो आहे। हिन शहर के समाजी वर्कर आसिफ शेख पारां ॿियनि दोस्तनि जे पारां हिते हिन गरीब ऐं मिसकिन माण्हू फाथल माण्हुनि खे ॿाहिरि रेस्क्यू करण जे लाइ हिन हिकिड़ी लांच बि वरिती आहे, जंहिंजे ज़रिए हितां जा शहरी माण्हू फाथल माण्हुनि खे ॿाहिरि रेस्क्यू करे महफ़ूज़ हंधनि ते पहुचाए थो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेको कमु गवर्नमेंट खे करणु खपे हा उहो हिन वक़्तु समाजी वर्कर करे रहिया आहिनि। अचो त हिन नौजवान समाजी वर्कर आसिफ शेख सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुन जो छा चवणु आहे। या ईअं खणी चइजे इन खां वधीक ॿियो अलमियो कहिड़ो हूंदो त हिते खैरपुर नाथन शाह जे अवाम खे बेयारो मददगार बेवारस ऐं बेवाली छॾियो वियो आहे। हज़ारनि जी तादाद में माण्हू फैमिलियुनि समेत फाथा पिया आहिनि। हेॾे चेल जॾहिं पाणी में न उन्हनि लाइ खाइण लाइ कुझु आहे, न उन्हनि खे पीअण लाइ पाणी साफ़ आहे ऐं इहो रेस्क्यू जे लाइ वाजाए रहिया आहिनि। इंतिज़ामिया नाले मातिर ज़ाहिर पई थिए ऐं असीं बि कोशिशूं जेके वठूं पिया उहे दोस्तनि जी मदद सां पंहिंजी हिकिड़ी लांच घुराई आहे ऐं उन खां अलावा ॿिया जेके रेस्क्यू जी टीमूं आहिनि उन्हनि सां राब्ते में आहियूं। माण्हुनि खे कढण जी कोशिशि कयूं था, जेको असां खां थी सघंदो असीं उहो कंदासीं। हुकूमत के घुर्जे त हिते मेडिकल कायम करे हिन शहरनि के तहफ़ुज़ ॾिनो वञे।